अव्हां जो मुड़ुस मुंहुं सुॼायूं घर अचे, कपिड़ा तब्दील करे बेरुखीअ सां सुम्ही पवे ऐं अव्हां उन जा ॿ मिठा ॿोल ॿुधण लाइ बि तरसण लॻो त मुमकिन आहे त उन जी दिलचस्पी अव्हां में ख़तमु थियण लॻी हुजे ऐं संदसि दिलि कंहिं ॿिए हंधि अड़िजी वई हुजे त छा अव्हां जो मुड़ुस वाक़ई कंहिं ॿी औरत जी ज़ुल्फ़ुनि जो असीर बणिजी चुको आहे। इन हवाले सां माहिरनि 10 अलामतूं बयानु कयूं आहिनि। ऑफिस में देर ताईं रहणु, ऑफिशियल प्रोग्रामनि में घणो वञणु, फोन सां चिंबड़ियल रहणु इन्हनि अलामतुनि में अहम आहिनि। ड्यूटीअ जे वक़्त खां सवाइ ऑफिस जे साथियुनि सां राब्तो रखणु, गैर अज़दवाजी लाॻापा रखण जो बहितरीन बहानो थी सघे थो। जेकॾहिं अव्हां जो साथी अव्हां सां वक़्तु गुज़ारण बदिरां समाजी मामलनि खे तरजीह ॾिए थो त इहा बेवफ़ाई जी अलामत थी सघे थी। जेकॾहिं अव्हां जो मुड़ुस ऑफिस मां देर सां घर अचण लॻे त मुमकिन आहे त हू वाक़ई मामूल खां वधीक मसरूफ़ हुजे, पर इन ॻाल्हि जी अलामत बि थी सघे थो त हू उते वधीक वक़्तु गुज़ारणु चाहे थो। अव्हां खे खांइसि पुछणु घुर्जे त हू कंहिं शइ ते कमु करे रहियो आहे ऐं इहो कमु खेसि एतिरो मसरूफ़ छो रखे थो। जेकॾहिं अव्हां जो मुड़ुस ऑफिस वेंदे रोज़ानी वारे लिबास खां सवाइ ओचितो हुलियो ऐं लिबास ई तब्दील करे छॾे त उन पुठियां बि के सबब थी सघनि था। सुठो नज़र अचण जी ख़्वाहिश में को मसइलो न आहे, पर जेकॾहिं ईअं लॻे थो त अव्हां जो मुड़ुस पाण खे सींगारण जी कोशिश कुझु वधीक करे थो त थी सघे थो त हू कंहिं ॿिए खे मुतासिर करण जी कोशिश करे रहियो हुजे। जेकॾहिं अव्हां खे लॻे त अव्हां जो साथी फोन, ईमेल ऐं कंप्यूटर ताईं अव्हां जी रसाईअ बाबति वधीक मुहतात रहे थो त कन ऐं अखियूं खोले छॾियो। प्राइवेसी जी ख़्वाहिश सुठी शइ आहे, पर जेकॾहिं अव्हां जो साथी ओचितो पासवर्ड हणे या पासवर्ड खे तब्दील करे त इहा घबराहट जी निशानी आहे ऐं इहा गणतीअ जो सबबु बणिजी सघे थी, छो त हू उन ॻाल्हि मां परेशान आहे त अव्हां किथे कुझु ॾिसी न वठो। कंप्यूटर हिस्ट्री डिलीट करणु या लोकेशन खे बंदि करणु बि अहिड़ी ई अलामत आहे, छो त हू कुझु लिकाइणु चाहे थो। लाॻापन जे माहिर अंगम टोबी जो चवणु आहे त जेकॾहिं अव्हां जो मुड़ुस पहिरियां हर वक़्तु ऑफिस में रहण मां तंग हूंदो हो ऐं हाणे उन में तब्दीली अची वई आहे त इन पुठियां का औरत बि थी सघे थी। ॻाल्हि में हिकु नालो वरी वरी वरजाइणु या को नालो छॾे ॾियण बि हिकु ख़तरे जी घंटी आहे। अव्हां महसूस करे सघो था त अव्हां जो साथी कंहिंजो वरी वरी ज़िक्र करे रहियो आहे। ॿई रवैया इन ॻाल्हि जी अलामत थी सघनि था त हू उन शख़्सियाणीअ लाइ जज़्बात रखे थो। जेकॾहिं अव्हां जो साथी कम जे हवाले सां दिफ़ाई पोज़ीशन इख़्तियार करे ऐं अव्हां जे मामूल जे सवाल खे दरगुज़र करणु शुरू करे त इहा अलामत गड़बड़ जी निशानी आहे। जेकॾहिं इहो रवैयो हर भेरे ज़ाहिर थिए ऐं टाल मटोल करे त यकीनन कुझु लिकाइण जी कोशिश करे रहियो आहे। साथियुनि विच में दोस्ती पैदा थियणु का गैर मामूली ॻाल्हि नाहे, पर जेकॾहिं अव्हां जो मुड़ुस पंहिंजे कम जे वक़्त खां सवाइ पंहिंजे कंहिं साथीअ सां ॻाल्हियूं करण में वधीक वक़्तु लॻाईंदो हुजे त ॿिन्ही विच में कुझु थी सघे थो। जेकॾहिं ईअं आहे त खेसि सलाह ॾियो त अव्हां सभु कंहिं दावत ते गॾु ॿाहिरि वञो या उन्हनि खे घर घुरायो, छो त उहे दोस्त आहिनि, ऐं पोइ पंहिंजे मुड़ुस जो रद्द अमल नोट करियो। छा अव्हां जो साथी ऑफिस जी मीटिंग्स खां पोइ या कारोबारी दौरनि ते वञणु शुरू करे छॾियो आहे, पर पहिरियां त ईअं न हो, हाणे ईअं थी रहियो आहे त अव्हां जे साथी जे कम जे शेड्यूल में गैर वाज़े ऐं ओचितो तब्दीलियूं कंहिं ॿिए सां वक़्तु गुज़ारण जो जवाज़ थी सघनि थियूं। मिसाल तौरु अव्हां जो साथी जासूसी थ्रिलर पढ़ण जो शौक़ीन हो ऐं हाणे मुख़्तलिफ़ शयूं पढ़ी रहियो आहे त इन शौक़ पुठियां बि का ॻाल्हि ज़रूर हूंदी। ही उहे शयूं थी सघनि थियूं जेके उन शख़्सियाणीअ खे पसंदि हुजनि जंहिंमां अव्हां जो मुड़ुस मुतासिर थी रहियो आहे। अव्हां खे पंहिंजे रिश्ते ते वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं मुड़ुस जी दिलचस्पी खे घरेलू ज़िंदगीअ में वापसि आणण जा तरीक़ा ॻोल्हण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हां खे ख़बर पइजी वई आहे त अव्हां जो मुड़ुस कंहिं ॿिए खे पसंदि करे थो त ढकियल लफ़्ज़नि ऐं गोलमोल ॻाल्हि करे उन जो इज़हार न करियो त अव्हां खे ख़बर पइजी वई आहे। अव्हां खुलियल नमूने थधे दिमाग़ सां इन ते वेही ॻाल्हायो। जेकॾहिं अव्हां जो रिश्तो सुठो आहे ऐं ठीकु करे सघिजे थो त सवाल पुछण या पंहिंजे दिमाग़ में जेको आहे उन बाबति ॻाल्हाइण सां वधीक मसइला पैदा न थियणु घुरिजनि। जेकॾहिं ईअं करण सां मसइला पैदा थियनि त इहा ॻाल्हि इन शइ जी अलामत थी सघे थी त अव्हां जो रिश्तो हाणे ख़तमु थियण वारो आहे। इन जा ॿ नतीजा थी सघनि था। हिकु त अव्हां जो साथी ॿियनि में दिलचस्पी वठणु छॾे ॾींदो। जेकॾहिं ईअं थियो त बहितरी जी उमेद करे सघिजे थी, पर ईअं न थियो त पोइ लाॻापन में वधीक बहितरीअ जी उमेद बि न रखिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk